अचर मिठल खान जो कत्ल न तव्हां कयो आहे न खानू। मिठल खान के जे मारियो हो उनखे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। छा चइबो त तोते खे पूरो पढ़ाए वठी आयो आहीं। बोल तोता बोल, मिठल खे कंहिं मारियो आहे? मिठल खान जो जंहिं खून कयो हो उहो हिकु नओं चेहरो हो। उनखे मां ॾिसंदुसि त सुञाणंदुसि। तुंहिंजो मतिलब त मिठल खान खे मारण वारो आसमान तां लथो ऐं मिठल खे गोली हणी वरी आसमान ते चढ़ी वियो। मूं ईअं त नाहे चयो। मिठल खान जा असां टे धुरियूं दुश्मन हुआसीं, खानू, मां ऐं मूसा खान। पोइ नओं दुश्मन ज़ाहिरा त आसमान तां लही आयो हूंदो। मूसा खान वटि मुजीब रहियल आहे, उहो बि त हिन लाइ नओं आहे। मुजीब जी मूं पूरी जांच कई आहे त हू मिठल खान जे मौत खां पोइ ॿिए ॾींहं ते आयो हो। थी सघे थो त अॻ में आयो हुजे, पर मूसा खान हुनखे पोइ ज़ाहिर कयो हुजे। खानू, घणी गेल खां सुठो आहे त तूं एतबार छो नथो ॾीं त रातो की साज़िश ऐं मिठल खान जे क़त्ल में तूं मुलविस न आहीं। जंहिंखे खानूअ जी ज़बान ते एतबार नाहे उन शख्स खे खानू एतबार ॾेई छा कंदो? इन जो मक़सद त तूं एतबार न ॾींदई। खानू अॼु ताईं न कंहिंखे साख ॾिनी आहे, न ई पाण खणंदो। जेकॾहिं तूं मूंखे एतबार नथो ॾीं त अॼु ॾींहं खां वठी तुंहिंजूं मुंहिंजूं वाटूं अलॻि। पर इहो यादि रखिजे, जंहिं ॾींहुं मूंखे तुंहिंजे खिलाफ़ पक्की साबिती मिली उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। आचर दोस्त बणिजांइ त सिर अॾी ते रखी ॾींदोसांइ, कपे खणी वञजांइ, पुछंदुसि कोन। जे दुश्मन बणिजांइ त रहम जी उमेद न रखजांइ, सिर्फ कपे छॾींदोसांइ। खानू, हद खां एतिरो अॻिते न वध। खानू, किथे वक़्त खां अॻु मुंडी कपे न छॾिजांइ ऐं वञी घर वेही सगा सोर त तुंहिंजे खिलाफ़ मूंखे को पक्को सबूत हथ न अचे। जेकॾहिं मूंखे सबूत हथ अची वियो त अहिड़ो असर कंदुसि जो इन धरतीअ ते जीअण जिंदाल करे छॾींदुसि। 4 ॾींहं आचर तव्हां सां गॾु खाधो पीतो आहे, इन करे अॼु तूं चिंता बीठो आहीं। अगरि इहा गुस्ताखी को ॿियो करे हा त उनजो लाश खानूअ जे पेरनि में हुजे हा। दम आहे खानू, तो में दम आहे, पर अॼु ताईं तो गिदड़नि जो शिकार कयो आहे। तुंहिंजो शींहनि सां कॾहिं वास्तो ई नाहे पियो, पर हाणे पंहिंजा कन उभा रखजांइ। ईअं न थिए जो शींहं जी हकल ॿुधी ऐं वायूं बताल थी वञनि ऐं ज़मीन ते अची फाको करी। शींहं जो शिकार त छा, शींहं जे वात में हथ विझी उनजी दिलि कढण खानू चङी तरह ॼाणे थो। इंतज़ार रहंदो। हाणे सर छाला घुरायो अथव? कमदार, खैरा कॾहिं खां हिन हवेली में नौकरी करणु शुरू कई आहे? खैरा त नंढे हूंदे खां वठी हवेली बानी आहे। अदा अहिड़ियूं बदतमीज़ बानियूं कॾहिं खां वठी बीहारियूं आहिनि? मोर बाबा हर माण्हू खे पंहिंजी क़ाबिलियत ते जॻह ॾींदो। थी सघे थो खैरा लाइ इहा ई जॻह मुनासिब हुई। हाणे हिन हवेली खे बानी जी ज़रूरत न आहे, पर लॻे चओ त खैरा खे घर विहारे छॾे। वैसे परुअ जो हर महीने जो ख़र्च घर जो जेको आहे खैरा जे पघार ते हलंदो आहे। तव्हां छो था ग़रीब जे पेट ते लत ॾियो? या हर महीने जी पहिरीं तारीख़ अची खैरा पंहिंजी पघार खणी वञे, भाई कम करण जी ज़रूरत न आहे। वैसे हवेलीअ में त बानियुनि जी कम करण जी ज़रूरत पवंदी आहे, पोइ तव्हां हुनखे जवाबु छो था ॾियो? अॼु या सुभाणे मुंहिंजा ॿार शहर खां अचण वारा आहिनि। मां नथो चाहियां त मुंहिंजे घर जो सुकून बर्बाद थिए। वैसे तव्हां त पाण सियाणा माण्हू आहियो, पोइ त पाण हवेलीअ में वधीक कमु थी वेंदो
ऐं बानीअ जी त वधीक ज़रूरत पवंदी। कमकार लाइ शहर खां मां का बि नौकरानी घुराए वठंदुसि। बाक़ी खैरा जी तबियत खां तूं बि वाक़िफ़ आहीं। उन जे हूंदे हवेली जो सुख चैन बर्बाद हूंदो। ऐं मां नथो चाहियां इहो मथे जो सूर मुंहिंजे लाइ रहे। बाबा तव्हां मुंहिंजी सलाह वठो त हिकु चकर तव्हां जीजान खां पुछी त ॾिसो न। बस कमदार बस, हर फ़ैसिलो असां मर्द कंदा आहियूं। तूं परियल खे चई छॾ त सुभाणे खां खैरा खे घर में विहारे छॾे। चई छॾेनि त हर महीने जी पहिरीं तारीख़ पघार खणी वञनि। अदा जा बिहारियल नौकर आहिनि, मां उन्हनि खे पघार ॾियण खां इनकार कोन थो कयां। ठीकु आहे सर, आउं वञी थो खैरा परूअ खे ॿुधायां, पर खैरा मञींदव कान इहो ॿुधाए थो छॾियांव, छो त उहा जीजान जी ख़ासि नौकरानी आहे। कमदार, मूंखे पंहिंजे घर जो सुकून सभ खां वधीक प्यारो आहे। मुंहिंजो फर्ज़ हो तव्हांखे ॿुधाइणु। हाणे जेकॾहिं खैरा तव्हां सां नथी मञे त उनखे मञाइण मूंखे ईंदो आहे। सुभाणे मूंखे मयार न ॾिजो त मूसा ख़ान हिकु औरत जूं टंगूं भञी छॾियूं। तोखे त ख़बर आहे कमदार, मां पंहिंजे सुकून जे लाइ कुझु बि करे सघां थो। खैरा त छा, तुंहिंजूं ऐं परियल जूं टंगूं बि भञी सघां थो। सादिक हाणे ॻाल्हि कर त मिठल खान खे कंहिं मारियो? खानू मां हुनखे ॾिसंदुसि त सुञाणे वठंदुसि, बाक़ी हुनजे नाले जी मूंखे नाहे ख़बर। तूं हुनखे खून कंदे ॾिठो? छा हुन बि तोखे ॾिठो? सम्झां थो त उन्हीअ मूंखे न ॾिठो हुयो, पर जे ॾिसी वठे हा त मूंखे ज़िंदह छॾे हा। ज़ाहिर आहे उहो खूनी त पंहिंजो सबूत कोन छॾे हा। पोइ मां हींअर तुंहिंजे अॻियां बि न हुजां हा। भला ॿुध, रईस मूसा खान जो ताक़त वेंदो आहे? वेंदो त न आहियां, पर अहिड़ी दुश्मनी बि कान्हे जो मूसा खान मूंखे पंहिंजी औताक ते अचणु न ॾे। पोइ वञ मूसा खान जो ताक़त ते। नओं चहिरो आहे, उनखे ॾिसी अच। तूं उनखे सुञाणी? अचर हुनजो नालो छा वरितो हुयो? हाणे हीअं कर सादिक, हुन मुजीब खे ॾिसी अच। उहो त न आहे। ठीकु आहे, ॾींहं ॿिनि में इहा जांच करे तोखे ॿुधाईंदुसि। जब्बार ऐं मजू जी बि जांच कयूं अचिजांइ। उहे त खानू मुंहिंजा चेक आहिनि, चेक। छा मूंखे उहे चेक पेश कराइण जी न हूंदी? बाबा अधा ॿ किलो निकिरी थो वञे ऐं चए थो खुटको न कजो। हिते चइनी तरफ़नि खां बाहि थी भरे बाहि, ऐं हे आहे जो कंहिंजी मञे ई कोन थो। अलाह ख़ैर कंदो, तूं एॾो परेशान न थी पुट। तुंहिंजो भाउ बि पुराणो खिलाड़ी आहे, ईअं दुश्मननि खे वठि कोन ॾींदो। बाबा दुश्मन वॾा चालाक आहिनि ऐं अदा हुननि ते एतबार करण में देरी नथो करे। ईअं ॿ दफ़ा धोखो खाई चुका आहियो। तूं नंढो आहीं, कोई बि दुश्मन जी चाल खे परखे वियो आहीं। तुंहिंजो भाउ त तोखां 4 सिज वॾो आहे, छा उहो दुश्मन जी चाल खे न सम्झंदो हूंदो? बाबा मूंखे ख़ौफ़ आहे त अदा पंहिंजी दिलेरी करे ई न मार खाई वञे। हिन दौर में छींहं वारी रुॻो दिलेरी न हलंदी, पर लोमड़ वारी चालाकी बि हुजे। अचे त पोइ वेही सम्झाइजांसि। अचण जो इंतज़ार मां हिते वेही नथो करे सघां बाबा। अॼु 3 ॾींहं आहे, अञा ताईं वापसि नाहे मोटियो। तूं चरियो आहीं छा पुट? हीउ अकेलो घर छॾे तूं काॾे वेंदे? घर अकेलो न आहे बाबा, तूं हेॾो सारो घर वेठो आहीं। तुंहिंजे हथनि में चूड़ियूं न आहिनि पातल। मूंखे पक आहे त जॾहिं दुश्मन घर में आया त 2 टिनि खे तूं बि लेटाए विझंदे। जे मोए त असां मथां घोरे, पर मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तुंहिंजो पलान ज़रूरु कंदासीं। खैरो हुजे बाबला, हुकुम कयो छा घुर्जेव? भाई खैरा, भाॼाइनि जी इज़त कॾहिं ख़तम थींदी? रईस, जे 2.5 महीना कयूं त बाक़ी वञी 2-3 ॾींहं रहिया आहिनि, पर जीजाऊं त चवनि थियूं असां 4 महीना 10 ॾींहं पूरी इज़त कंदियूंसीं। 4 महीना छा, पूरो साल वेठी हुजनि, मूंखे को एतिराज़ कोन्हे। पर हिन वक़्तु चइनि त इज़त ख़तम कनि। मूंखे हवेली जो रंग रूप नए सिर कराइणो आहे।
खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला। हवेली त सॼी रंग रोगन सां ॿरे थी पई, पोइ वरी रंग रोगन कराइण जी कहिड़ी ज़रूरत? हिन रंगनि मथां ॾुख ऐं सूर वासा करे वेही विया आहिनि, जेके अदा जूं यादूं हर वक़्तु यादि ॾियारींदा रहंदा। ऐं मां नथो चाहियां त अदा जी यादुनि सां जुड़जी पंहिंजी बाक़ी ज़िंदगी गुज़ारिया। इन करे नओं रंग कराइण लाज़मी सम्झुमि। बाबला, रंग मटाए या हवेली छॾे हले वञे, पर मासूम जे खून जो रंग जॾहिं न दिलि मथां तरी ईंदो आहे त उहो कॾहिं बि नाहे लहंदो। इहो रंग तुंहिंजी निंड्रा पिटाए छॾींदो। खैरा, पंहिंजी ज़ुबान ॾंदनि अंदर ई रख। मूसा ख़ान खे वॾियूं ज़ुबानूं नाहे वणंदियूं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला। खैरा जी ज़ुबान सभिनी जे लाइ दुआगू आहे। इन्हे करे खैरा जी ज़ुबान कटण जो इरादो छॾे ॾे। जे न खैरा जी ज़ुबान कटिजी वई त जेका खैरा जे दिलि मां दाह निकिरंदी उहा चङनि भलनि जे दिमाग़ जा पर्दा फाड़े विझंदी। तंहिंजे करे दुआ घुर त खैरा जे ज़ुबान जो, खैरा जे सिर जो खैर हुजे। हा, खैरा जे सिर जो खैर हुजे। सभ खां पहिरियां ई हाणे हिन भूतियुनि जो पाचो हिन हवेली मथां हटाइणो पवंदो। हिन जे हूंदे मां कुझु बि करे न सघंदुसि। हाणे हिन जो पिलो करणो पवंदो। जेकॾहिं हवेली में सुख जो साह खणो आहे त पुट, हाँ ही वठ, वही दुकान ता वखर ते वठी अच। न मां शिकार ते तो वञा। मूंखे ख़बर आहे जेके तूं हरड़ियूं मारींदे, पिणे बि वॾो शिकारिया। हाँ वठ, वञी वखर वठी अच। छा वठी अचां? ₹20 जा मिर्च, लूण जी थैली ऐं ॿी खंड वठी अचजांइ। ₹20 मां शइ वठंदुसि। पुट, ₹20 जी खंड वठी अच, रुपए जी त ॾींदो ई कोन। ही नओं काओ केरु आहे? मां नई मुंडी थी लॻे। अबाब, भलाई हुजई। माई ख़ैर हूंदी। तुरो इलाज अची? छा आहे माई? ॻाल्हि त ॿुध। अदी भेण, मासी, चाची, ॾाॾी चवंदे ज़ुबान थी सड़े छा? मूं शर्म कोन थो अचे? बस माई, तमीज़ में रह, न तेड़ो असर कंदो साईं जो। तूं छा हशर कंदे? ऐं चवे थी निकर हितां, न त डंडो खणी आई मई न घरां त अहिड़ो कुटींदी सई, मूसा ख़ान जी ओताक ताईं कुटींदी हलदी सई। हा अम्मा, सोटो खणी अचां? हल हाणे तो ॾाथो ॾेखारे। माई आहे मुसीबत। सम्झां थो त हितां जा मर्द कुझु कोन कंदा। अजायो आकड़ कयमि त मां हितां पादर खाई मुंहुं सुॼाए वञी रेस अॻियां पहुचंदुसि। हुन खां अॻु में का मलामत अचे, निकिरण जी का जुड़ियल, निकिरण जी का। ॾिसी छा थो मोआ? तरी थो या घुराया घरां सोटो? ठीकु आहे माई, मां तोखे ॾिसी रहंदुसि। हेरे, अम्मा खे त धमकी ॾे। ॾिसी छा थो पुट? खण, कट खुलेला, हणीस मोए खे टिकण वारा। झटकर हणीस, भॼी न वञे। हणीस मोए खे। जहिड़ी मां तेरो पुट खूनी आहिनि बाबा, खूनी। मारे छॾियूं, गिलोला हणी सुॼाए छॾियूं। ऐं मरी वियुसि। हल काॾे निकिरी पियो आहीं? तव्हां ॾे पियो वञा जबार। कमदार ख़ैर में? तव्हांजो महिमान ओताक ते आयो। महिमान? कहिड़ो महिमान? इहो नालो छा थियो? सादिक। सादिक वरी छो आयो? सादिक वॾे कम जो माण्हू आहे। तव्हां घर कोन हुयो छा भला? हो त चए पियो त मां घर बि वियो हुउसि। असां त सुबुह खां वठी घर वियासीं, घर त कोन आयो आहे। किथे आहे? वञी मिलऊंसि। तव्हांजो इंतज़ारु कयईं पर हींअर निकिरी वियो। चए पियो त वरी शाम जो मिलंदोसां। शाम जो मिलियो त का न का ख़बर ज़रूरु ॾींदो। जुड़ियल, हल उतां ते तुंहिंजी ख़िदमत कयूं। न कयूं ॿिए वारे रेस जा कम रहियल आहिनि ऐं रेस चयो त तव्हांखे न्यापो ॾेई जल्दी मोटी आहे। ठीकु आहे जुड़ियल, तोखे इजाज़त आहे। वरी ॿिए वारे कचहरी कंदासीं। ठीकु आहे, सभु सणाई। मुसीबत अॻियां बीठो आहे।
रुगो चुटियल छो आ बाबा। वरी छा थियो जुड़ियल? जवान रेस जो ताक तरफ हेड़ा 12 को रस्तो कोन ईंदो। कमदारे ने वलूअ जे घर खां वाट वञे थी, पर यार वलूअ जी कुत्ती चोरी अचे खणंदी थी ख्याल सां। जुड़ियल तूं घिटी मां हलियो वञ, तोखे केरु रोकींदो? कंहिंजी मौत आई आहे? वलू जी कुत्ती खां बची वेंदुसि, पर हिन छोरे खां कोन बचंदुसि। शाबस अची कमदार। घिटिन खां वञण मूंखे मुनासिब नथो लॻे। ठीकु आहे कमदार, हिन घिटी खां निकिरी वञ, पर थोरो ख्याल सां वञजां। कुत्ती हरामड़ी अथई, किथे चक न विझई। अरे छा करे छड़ी मुआ दोड़ा त हेडा थई। हां न त को अंधो आ, न त को पुलिस पोयों पई थी। पोइ हा गड हवारी टीप कंदो काडे थो अचे पियो। को नुकसान करे छड़ी मुजो पाड़ा पट जनी। काडे भी वञा तमे तुंहिंजो कम? मुजो कम तो में कोन है, पर माखे बुधाए त हेड ज़्यान कई मुजो। हां मुजो त भतो हारे छड़ी, मुखे यो पणे भरे दींदो छा? ॾिस माई, मुंहिंजे पीउ जो नालो न वठ। अरे हेड सो जेको गिटर पिथो उनाम करे। हां तो समझो छा है? हां छा समझो भाई? हां मोहा हितां जूं मायूं आहिनि या मुसीबत। हुन मुसीबत जे ख़ौफ़ खां हेॾां आयुसि ऐं हेॾां वरी अञा वधीक बला मिली वई। हितां पेर ठाह त वरी टी न का मुसीबत घाट में लॻी वञे। अरे खैरा जे सिर दे खैर कुछ हुन मुझे जमीए जे तो मां हेड हुआयस। हाय अगे दफे भी हुन मुझे जमीए सा कूड़ का खाए में तो वञा थी पई वलुअ जे कुत्ते खे खाराइण। अज वरी हे मोह अचे निरड़ में लगो। बस उहा ही हालत सची थी। सागो ही वञी कुत्ते खे नसीब छो अज मोह खगो बुख मोह। हाय हाय काडे वञा अल्लाह। दे खबर है? कबर केड़ी कबर है? अरे छा थियो तुझे कन के? कन समझो भाई। हां मोहा कुछ न रे हुकुम कयो। मु तो के केड़े कम लाइ मोकलियो? बई मिलिया बतार, पर साथे को उन तरफ वियो ही कोने। रेसा मु तो तवा के पहरिया ही चयो हो त इन्हे माण्हूअ जी मुंडी शैतानगिरी वारी आहे। इहो कम खे मचाईंदो। हाणे सिर्फ ऐं सिर्फ थोरो हाल वाल वठणो आहे त अॼुकल्ह इहो छा पियो करे।